घड़े मौत पीछो न कर तू वञा हयाती गुज़ारण के थकी चली डॉक्टर रुखसाना प्रीत जे सिटुनि सां गॾु हाज़िर आहे प्रोग्राम सुगंध जी पेशकार आहे नायमा सिद्दी आहियां सुगंध जी मेज़बान साइदा काज़ी ऐं सुगंध खे तव्हां ताईं पहुचाइण में फ़नी मुआवनत करे रहियो आहे मुदस्सिर हुसैन ड्यूटी ऑफिसर आहे मोहम्मद अहमद रज़ा असां सभिनी पारां सिक भरियो सलाम क़बूल कंदा सुगंध में तव्हांखे भलीकार असां पहिरियां ई मां चवंदमि पंहिंजे फनी मावनी खे कि असांखे गीत ॿुधाए गीत सां शुरूआत कयूं था कुंडन कारण कयो के कमदन सां राग जी राणी आपदा परवीन जे आवाज़ में असीं ॿुधी रहिया हुआसीं मौज सामान सुगंध जे हिन हिकु कलाक जे सफ़र में असीं कंदासीं अवां सां खोड़ सारियूं सुठियूं ॻाल्हियूं ऐं अवां सांगीड़नि जा ख़त बि हूंदा सनेहा हूंदा ऐं उन खां अलावा सुठी सुठी मौसीक़ी जेका अवां जी तजवीज़ कयल हूंदी आहे उहा पेश कंदासीं अवां सुगंध के
सिक चाह प्रीत ऐं पाबूअ सां ॿुधो था उन लाइ तव्हांजा लखी कुर्ब। मुंहिंजे समय मूंखे पंहिंजी ज़िंदगीअ जो थोरो पुठिते वञा थी त 10 क्लास में असां हिकु बैत पढ़ंदा हुआसीं। उहो अंग्रेज़ी में हुयो, जंहिंमें जो सिंधीअ में तर्जुमो दिलि चाहे थी मां तव्हां सां करे ॿुधायां। उन में उहा जेको बैत लिखियो हुयो उहा शाइरा औरत हुई ऐं उहा उन लिखियो आहे त महिरबानी ऐं रहमदिलीअ जा, उहा शाइरा चवे थी त महिरबानी ऐं रहमदिलीअ जा नंढड़ा नंढड़ा कम ऐं प्यार भरिया मिठड़ा मिठड़ा ॿोल हिन दुनिया खे जन्नत जे बाग़े अदन जहिड़ो वणंदड़ ऐं सुहिणो बणाए छॾीनि था। जेको स्पीक जेंटली माना मिठो ॻाल्हाइण वारो मूंखे यादि अची वियो, सोचूं तव्हां सां वंडु कयां। ऐं हुन में हिन शाइरा लिखियो आहे त मिठी गुफ़्तार में जादू आहे, नरम ऐं मिठे लहजे में अवां माण्हुनि जूं दिलियूं खटे सघो था ऐं ख़ुश्क ऐं कड़ो लहजो दोस्त खे बि दुश्मन बणाए सघे थो। तंहिं करे जेकॾहिं पंहिंजो नरम लहजो कयोसीं, न्याज़ ऐं निवड़त सां ऐं सचाईअ सां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारण जो पको पियो कयोसीं त ज़रूरु कामयाबी माणींदासीं ऐं इनशाला ख़ुशि वक़्तु गुज़ारींदासीं। अचो त ही मौसीक़ी जो आइटम ॿुधूं था।
जो आवाज़ ॿुधी रहिया हुयासीं। मुंहिंजे समय अवां सुगंध ॿुधी रहिया आहियो रेडियो पाकिस्तान हैदराबाद तां, ऐं असीं कंदासीं तव्हां सां इनशाला सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं। त मां चवंदसि त हीउ ॾेह सॼो आहे घर वांगुरु ऐं घर जी मिसल बणायल आहे। हीउ ॾेह सॼो आहे घर वांगुरु ऐं घर जी मिसल बणायल आहे। हर क़ौम खे ॼाणे भाउ संदो ऐं पेर प्रीत जो भरणो आहे। मां चाहियां थी त हिकिड़े अहिड़ी ॻाल्हि कजे जेके मिसाल तरह दोस्त जेके आहिनि उहे अलाह जी रहमत हूंदा आहिनि, चवंदा आहिनि त। ऐं हर इंसान खे पंहिंजे हम ख़्याल दोस्तनि सां वेही कचहरी करण में ॾाढो वॾो मज़ो ईंदो आहे, लुत्फ़ ईंदो आहे हिकिड़े क़िस्म जो। ऐं औरतुनि जी जेकॾहिं ॻाल्हि कई त औरतूं वरी औरतुनि सां जॾहिं कचहरी कंदियूं आहिनि त ॾाढो ख़ुशि थींदियूं आहिनि। असां बि औरतुनि खे शादियुनि में, ग़मियुनि में, समाजी तक़रीबुनि में कचहरियूं कंदे ॾिठो आहे। ऐं थर जी त ॻाल्हि ई ॿी आहे। थर जे वसकारे में जॾहिं औरतूं तराईअ खां मिठो पाणी मथे ते खणी वापसीअ महिल विच रस्ते ते वेही पयूं कचहरियूं कंदियूं आहिनि। ऐं कचहरियुनि में अहिड़ो त महू थी वेंदियूं आहिनि जो मथे ते खयल पाणीअ सां भरियल ॿेलणनि जो वज़न बि विसी वेंदो अथनि। सो जेकॾहिं इंसान खे पंहिंजो हम ख़्याल दोस्त हूंदा आहिनि त पंहिंजे दिलि जा ॾुख सूर ख़ुशियूं उन्हीअ सां वंडे दिलि जो भार हल्को कंदा आहिनि। तंहिंजे करे सुठी संगत में रहूं त इनशाला सुठनि माण्हुनि सां वास्ता पंहिंजी रखूं ऐं पंहिंजे ज़हन खे कुशादगी ॾियूं ऐं पंहिंजे दिलि में, पंहिंजे अंदर में जेको ॿियनि जे लाइ बहितरी सोचूं। ऐं सुठी संगत अलाह जी रहमत हूंदी आहे। जीअं मां तव्हांखे अॻु में ॿुधाए चुकी हुयमि त असांखे जेकॾहिं पुरसुकून ज़िंदगी गुज़ारणी आहे त पंहिंजे सुठनि सुठनि माण्हुनि सां असां वक़्तु गुज़ारियूं। अचो त ही कलाम ॿुधूं था।
अला फ़क़ीर ऐं ज़रीना बलोच जी आवाज़ में असीं ॿुधी रहिया हुआसीं टिड़ी पवंदा टार ऐं जॾहिं ॻाढ़ा गुल लोमिया तॾहिं मिलंदासीं। मुंहिंजे साम्हूं अवां साहिबनि जा ख़त असां वटि पहुतल आहिनि ऐं असां इनशाला तव्हांखे वक़्तु वक़्तु मौसीक़ी बि ॿुधाईंदा रहंदासीं हिन कलाक जे सफ़र में। सो अधु त सफ़र जारी सारी आहे ऐं कुझु गुज़रियो आहे। शहर जुॾे खां भाई खान टालपुर हाकिम नवाज़ टालपुर मुख़्तियार अली मेमून अता मेरान असां ॾे ख़त लिखियो आहे ऐं ख़त तमामु घणो तफ़सीली लिखियो अथऊं ऐं चवनि था तव्हां असांजे मुहबतनि जो क़दुरु नथा कयो, अॼु असांजो ख़त पंहिंजे प्रोग्राम में शामिलु नथा कयो। सो असां बि ॾिसूं था त असां था थकिजूं या तव्हां असां ख़त पिया लिखंदासीं। अदा तव्हांजो ख़त पहुतो असां प्रोग्राम में शामिलु कयो मुंहिंजा भाउ। इनशाला न को असां थकबासीं न को तव्हां पंहिंजूं मुहबतियूं अर्पियो था वंडियो था ऐं असांखे टाइम कढी ख़त लिखो था, प्रोग्राम ॿुधो था। तव्हांजा लख कुर्ब ऐं असीं वटि जीअं ई ख़त पहुचंदा आहिनि त असां हुनजो जवाबु ज़रूरु ॾींदा आहियूं। ॻोठु मेवो ख़ान ख़ासि केली खां हाजी ख़ान ख़ासि केली, क़ाइम ख़ान ख़ासि केली, अलह नवाज़ ख़ासि केली, ताज मोहम्मद ख़ासि केली बि ख़त लिखी सुगंध खे पसंदि कयो आहे ऐं चयो अथऊं त तव्हां बहितरीनु मूसीक़ीअ जी चूंड कंदा उन ते मुबारकबाद ॾिनी अथऊं। अदा तव्हांजी वॾी महिरबानी, लख कुर्ब। ॻोठ हाजी बहराम ख़ान शर निज़द जाम साहब खां वफ़ा गुलशेर शर बलोच उस्ताद हाकिम डायरी शफ़क़त हुसैन शर ऐं शाहिद हुसैन शर बि असांखे ख़त लिखी ऐं प्रोग्राम खे पसंदीदगीअ जो इज़हार कयो आहे ऐं चवनि था असांखां पोस्ट ऑफिस इलाही परे आहे, तक़रीबन 10 मील परे आहे ऐं असांजे ख़तनि खे ज़रूरु शामिलु कंदा कयो। मुंहिंजा भाउ तव्हांजा ख़त जॾहिं असां वटि पहुचंदा आहिनि त असां बिल्कुलु उन्हनि खे पंहिंजे प्रोग्राम जी ज़ीनत बणाईंदा आहियूं। असांखे ख़ुशी थींदी आहे त तव्हांजे तरफ़ां असांखे सुठी बहितरीनु मोट मिले थी पई। कोटड़ी रेलवे कॉलोनी खां मोहम्मद ख़ान चांडियो, यूनिस ख़ान चांडियो, दिलबर हुसैन चांडियो ऐं ख़ादिम हुसैन चांडियो बि ऐं सूफ़ी फ़क़ीर हिननि बि ख़त लिखी ऐं प्रोग्राम सुगंध खे पसंदि कयो आहे। तव्हांजा बि लख कुर्ब भाउ। दरगाह सखी जाम दातार खां सीनियर रेलवे जमादार मोहम्मद यूसुफ ज़रदारी, शेर फ़क़ीर डायरी, सोडो फ़क़ीर डायरी, मीर ख़ान डायरी ऐं निज़ाम ख़ान डायरी बि प्रोग्राम खे पसंदि कयो आहे ऐं उन्हनि बि इलाही तारीफ़ कई आहे। लख कुर्ब अदा तव्हांजा। तव्हां प्रोग्राम ॿुधो था, पसंदि कयो था, ख़त लिखो था। तव्हांखे असां भलीकार उन्हनि ख़तनि में चवंदा आहियूं ऐं यकीनन असांखे ख़ुशी थींदी आहे तव्हांजा इहे ख़्याल ॿुधी। अचो त हीउ हिकु मौसीक़ीअ जो आइटम ॿुधूं था, उन खां पोइ वरी तव्हां सां ॻाल्हियूं कंदासीं। कोयल पांजी कुआ में तू झीणो झीणो गा, कोयल पांजी कुआ में तू झीणो झीणो गा, मसे त दिल जो दर्द सतो आ, मसे त दिल जो दर्द सतो आ,
पुॼा झीणो झीणो गा कोयल पाजी कुआ में तू झीणो झीणो गा समूह खे ॿुधी रहिया हुआसीं मुंहिंजे समय अञा अव्हांजा ख़त बिल्कुलु असां वटि मौजूदु आहिनि हीउ ख़त लिखियो आहे असांजे दरगाह जाम छते खां नाज़ अब्दुल जब्बार खोसो निमाणो नज़ीर अहमद खोसो ऐं ग़ुलाम यासीन खोसो ऐं हुननि लिखियो आहे शाल सदाई ही सिंधड़ी सुगंध जी ख़ुशबुनि सां वासिल रहे आमीन। वॾी महिरबानी अदा तव्हां प्रोग्राम जी तारीफ़ कई आहे ऐं प्रोग्राम खे पसंदि कयो आहे। हीउ ख़त लिखियो आहे ॻोठु गुल मोहम्मद ख़ासि केली नबी सर रोड खां मास्टर हबीबुल्ला ख़ासि केली मोहम्मद अली ख़ासि केली सिकंदर अली ख़ासि केली वफ़ा हाजी ख़ान ख़ासि केली ऐं ग़ुलाम दस्तगीर ख़ासि केली हिननि बि प्रोग्राम ख़मीस वारे ॾींहं ते सुगंध खे पसंदि कयो आहे। लख कुर्ब अदा तव्हांजा ऐं शहर ढलियार खां मोहम्मद नवाज़ बोज़दार रिजूमल बसराणी अब्दुल हई हिमोर जो ऐं आबोमल भील बि प्रोग्राम खे पसंदि करे थो। हुननि असांखे ख़त लिखियो आहे ऐं हुननि कुझु चयो आहे त असांखे ढोल फ़क़ीर या सोहराब फ़क़ीर खे ॿुधायो। अदा वॾी महिरबानी इनशाला तव्हांजे तजवीज़ुनि ते तरतीब ॾींदा आहियूं मौसीक़ी ऐं वक़्तु बि वक़्तु हूंदी आहे इनशाला वरी बि हूंदी। एहसान अली अशरफ जलबाणी एहसान अली रिंद अशरफ जलबाणी इन्हनि बि असांजे ख़त लिखियो आहे बेगना मोरीअ खां मास्तर रब ॾिनो समो रशीद अमन समो शकील अमन समो शाहिद अली समो ऐं शहज़ाद अली समो बि तमामु हिकिड़ो बहितरीनु ख़त लिखियो आहे ऐं ॾाढो तफ़सीली तव्हांजी लख महिरबानी। ऐं हीउ ख़त लिखियो आहे असांजे ॻोठु मीर शेर मोहम्मद ख़ान टालपुर खां मीर अलाह यार ख़ान टालपुर हुननि बि तमामु प्रोग्राम खे पसंदि कयो आहे। तव्हांजा लख कुर्ब मूजिबि आहे। ऐं हीउ ख़त लिखियो आहे रियाज़ कॉलोनी नौशरो फिरोज़ खां शाद शाह मोहम्मद दायरी मीर हसन महर पप्पू सुमरो ज़ाहिद हुसैन निमन ऐं गुल हसन महर हिननि बि प्रोग्राम खे पसंदि कयो आहे। ऐं हीअ बि चवनि था त थोरी मौसीक़ी असांखे ॿुधायो जेका इलाही अॻु में जी हुजे यानी पुराणी अदा बिल्कुलु पुराणी नई सभु मौसीक़ी असां कोशिशि कंदा आहियूं त प्रोग्राम में शामिलु कयूं ऐं तव्हांजी असां पसंदि जो जेको आहे सो असां मान असां वटि आहे ऐं रखंदा आहियूं। ऐं हीउ ख़त लिखियो आहे ॾाढी सुहिणी
ॿोलीअ में ॾाढी सुहिणी ॿोली त असांजी सभा जहिड़ी हूअं बि आहे उन्हनि में लिखियो आहे त ॾाढी सभा जहिड़ी ॿोली जेका माखीअ खां मिठी आहे उन्हीअ में मवादु हूंदो आहे बहितरीनु पैगाम हूंदो आहे सुगंध असांखे पसंदि आहे ऐं हुननि लिखियो आहे हीअ आहिनि ॻोठु रईस लीमो खान लगारी वेझो मीरवा गोरचाणी खां रहीम बख्श खान इरशाद लगारी ऐं रेहान रहीम लगारी लिखियो अथऊं त न चांड्रो किन सां चाह रहियो आहे न ऊंदा आहिनि में अचबो हाणे न चांड्रो किन सां चाह रहियो आहे न ऊंदा आहिनि में अचबो हाणे तुंहिंजो जोबन तोखे परतो न ख्वाबनि में गॾिबो हाणे ऐं जो मिलियो असांखे सो मुक़दरो इहो सूर न कंहिंसां सलबो हाणे अचो त असीं मौसीक़ी जो ई आइटम ॿुधायूं था तव्हांखे सजण अच कुर्ब करे प्रीत जा पेर भरे वन सजण अच कुर्ब करे वलिया प्रीत जा पेर भरे वञो जान बचल बेदार अखिन जा ठार प्यारा हो सुहिणी सूरत वारा सजण अच कुर्ब करे वलिया प्रीत जा पेर भरे शेला गुल जी आवाज़ में ॿुधी रहियासीं सजण अच कुर्ब करे वञ मौज़ समय अचो त पहिरियां हिकु कमर्शियल ॿुधूं था ऐं कमर्शियल खां पोइ इंशाल्लाह वरी पंहिंजे प्रोग्राम था थींदासीं।
जिगर दम जोड़न चेल्ह जो सूर अरकुल निसा हिकु पेर जो सूर पुठन जो सूर छिक जेको अॼुकल्ह खुराक जे अदम तवाज़ुन सबबि यूरिक एसिड वधी वञण ऐं घणी वेह ॾींहं ब ॾींहं कमज़ोर थी हॾियुनि जे पिंजरे जी शिकिल अख्तियार करण या थोल थी वञण करे हाई ब्लड प्रेशर दवाखाने ते ऐं नाउमीदी खुशी ऐं राहत में तब्दील थी सके थी। एड्रेस हक बाहू दवाखानो बिल मुकाबिल हालानाका स्टॉप हैदराबाद। राब्ते जे लाइ मोबाइल नंबर 301 408 2223। इंशाल्लाह शफा अव्हां जो मुक़द्दर बणजंदी। उन्हनि क़ाइदनि ऐं ज़ाब्तनि तहत मुख़्तलिफ़ शोबनि सां लाॻापियल माण्हुनि लाइ वैक्सीनेशन लाज़मी करार ॾिनी वई आहे। उन्हनि शोबनि में कमु कंदड़ कंहिं बि माण्हूअ खे वैक्सीनेशन जे हवाले सां हुकूमती हिदायतुनि ते अमल न करण जी सूरत में का बि रिआयत न मिलंदी। तालीमी शोबे सां लाॻापियल माण्हुनि लाइ लाज़मी आहे त हू 3 सेप्टेम्बर ताईं मुकमिल वैक्सीनेशन यकीनी बणाइनि। अहिड़ी तरह हवाई सफ़र, शॉपिंग मॉल्स में दाख़िला, होटल गेस्ट हाउस में बुकिंग, होटल तोड़े रेस्टोरेंट ऐं शादी हालनि में दाख़िला ऐं खाधो खाइण लाइ ज़रूरी आहे त 3 सेप्टेम्बर ताईं वैक्सीनेशन जो अमल मुकमिल कराए वठनि। 17 साल ऐं उन खां वधीक उमिरि जे शागिर्दनि, रेल, बसुनि, कोस्टर में सर्विस ॾींदड़ स्टाफ, रेलवे स्टेशन या बस अॾे ते कमु कंदड़ स्टाफ, अवामी ख़िदमतूं सरअंजाम ॾींदड़ सरकारी ऐं गैर सरकारी आफ़ीसुनि में कमु कंदड़ स्टाफ ऐं रेल जे मुसाफ़िरनि ऐं रोड ते सफ़र करण लाइ लाज़मी आहे त 15 सेप्टेम्बर ताईं पहिरियों डोज़ ऐं 15 अक्टूबर ताईं मुकमिल वैक्सीनेशन कराए वठनि। मोटरवे पब्लिक ट्रांसपोर्ट क़ौमी शाहराहुनि ते पब्लिक ट्रांसपोर्ट लाइ लाज़मी आहे त उहे 15 सेप्टेम्बर ताईं पहिरीं खुराक 15 अक्टूबर ताईं मुकमिल वैक्सीनेशन कराए वठनि। शहरनि अंदरि, शहर जे विच में अवामी ट्रांसपोर्ट, मेट्रो, BRT वग़ैरह में सफ़र या कमु कंदड़ माण्हुनि लाइ बि लाज़मी आहे त 3 सेप्टेम्बर ताईं पहिरीं खुराक ऐं 31 अक्टूबर ताईं मुकमिल वैक्सीनेशन लाज़मी कराए वठनि। कोरोना खां बचाव जो वाहिद रस्तो वैक्सीनेशन आहे। पंहिंजे ऐं पंहिंजे ख़ानदान जे तहफ़ुज़ लाइ वैक्सीनेशन करायो। सुगंध में हिकु दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी खे भलीकार ऐं असांजा निहायत ईमान वारा ॿुधंदड़ असां सां गॾु आहिनि ऐं असांखे गॾु हुजण जो सबूत ॾींदे फ़ोन बि करे असांखे ॿुधायो आहे त असां प्रोग्राम ॿुधी रहिया आहियूं, पसंदि बि करे रहिया आहिनि प्रोग्राम खे। ॻोठ जमो ख़ान ख़ासि खेली खां, हाजी ख़ान ख़ासि खेली, मेरान चौक बदीन खां, एम रफ़ीक मला, साइमा नाज़ मला ऐं कोट अब्दुल्ला लुटर खां बदीन खां मोहम्मद साली लुटर बि असांखे फ़ोन करे ऐं असांखे चयो आहे त असां प्रोग्राम ॿुधूं था। साइमा नाज़ मला बि असांजो प्रोग्राम ॿुधे थी ऐं शहर कुंड जंग खां वफ़ा रायब अली छुटो, मोहम्मद यामीन छुटो इहो प्रोग्राम ॿुधी रहिया आहिनि ऐं प्रोग्राम असांजो ॿुधनि था लटको मोरी खां अब्दुरहमान जुमाणी, ख़ादिम हुसैन लगारी, खीरथर जबल खां मोतिया सैताणी बि असांजो प्रोग्राम ॿुधी रहिया आहिनि ऐं ॻोठ ग़ुलाम हुसैन जलालाणी खां जेके असांजे ख़त बि लिखंदा आहिनि ऐं नाला बि लिखाईंदा आहिनि। अॼु हुननि नालो लिखायो आहे नाज़ फ़कीर मोहम्मद जलालाणी, महबूब नाज़ जलालाणी, आज़ू असलम जलालाणी ऐं ढलियार खां रिजूमल बसराणी, हाजी हैदर अली बोज़दार इहे बि असांजो प्रोग्राम ॿुधी रहिया आहिनि ऐं असांजो प्रोग्राम ॿुधी रहिया आहिनि। ॻोठ कीरियो खां कमर ज़मान डायरी ऐं मोहम्मद उमर डायरी, नियाज़ अहमद कीरियो ऐं ग़ुलाम मोहम्मद उजण, ग़ुलाम मुस्तफ़ा उजण ऐं ग़ुलाम मोहम्मद उजण ॿ दफ़ा नालो लिखियलु आहे ऐं शायदि चक खां लिखियलु आहे ऐं ॻोठ कीरियो खां कमर ज़मान डायरी ऐं ॻोठ सरदार चाकर ख़ान शाहाणी खां बख़्शर शाहाणी, अलहदार शाहाणी बि असांजो प्रोग्राम ॿुधनि पिया। तव्हांजा लख कुर्बदा। गंवर सियाल खां वफ़ा मुनीर अहमद सियाल ऐं अली बख़्श सियाल बि असांजो प्रोग्राम ॿुधी रहिया आहिनि ऐं प्रोग्राम ॿुधी रहिया आहिनि सखी जाम दातार खां हाफ़िज़ परवेज़ तीवणो, सुगर मलूक अब्बासी खां हाफ़िज़ मोहम्मद तीवणो, ॻोठ अली बख़्श पंवर खां हाफ़िज़ मिठल पंवर ऐं बाईपास नसीराबाद खां इदरीस हाफ़िज़ इदरीस चांडियो बि
असांजो प्रोग्राम ॿुधनि पिया ऐं असांजो प्रोग्राम ॿुधी रहिया आहिनि नेबाड़ो थरपारकर खां अदा अलाह ॾिनो गजू प्रोग्राम ॿुधनि पिया। उन्हनि जूं सिटूं आहिनि त गसनि ते धूड़ पई उॾंदी वणनि जा टार पिया लुॾंदा। गसनि ते धूड़ पई उॾंदी वणनि जा टार पिया लुॾंदा ॿधी के पींघ पोतीअ सां उते के ॿार पिया लुॾंदा। तॾहिं बसि ॻोठ तुंहिंजे में असीं हिकु यादि हूंदासीं। अरे लिखियो अथऊं त ॿॿर जे टार तां गेरा उॾामी वरी ईंदा ॾिसी तन कतारनि खे पिरी ॻोढ़ा तरी ईंदा। तॾहिं बसि ॻोठ तुंहिंजे में असीं हिकु यादि हूंदासीं। लॻड़ जियां वाह में हूंदुसि हवा ई ज़ोर थी वेंदी। लॻड़ जियां वाह में हूंदुसि हवा ई ज़ोर थी वेंदी हयाती पार थी हथ मां छॾायल डोर थी वेंदी। तॾहिं बसि ॻोठ तुंहिंजे में असीं हिकु यादि हूंदासीं। सिटूं मोकिलियूं हुयूं असांजे नेबाड़ो थरपारकर जो अलानो गजू ऐं तव्हां प्रोग्राम सुगंध ॿुधी रहिया आहियो। सामान्य हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे कंदी हलां त जेकॾहिं कंहिंखे बि किताब पढ़ण जो शौक़ु आहे ऐं कंहिंखे ज़ाती लाइब्रेरी बि आहे ऐं सुठा सुठा हुन में किताब बि आहिनि त पंहिंजे पसंदि जा किताब तव्हां पाण वटि रखो पढ़ो पर कंहिं बाज़ोक़ माण्हूअ सां खे बि उन सां बि वंड कयो ज़रूरु किताबनि जो। के माण्हू किताब ॾियण में ॾाढो घबराईंदा आहिनि लहराईंदा आहिनि पर उन्हनि खे भले चओ त वापसि कनि पर उन्हनि सां तव्हां वंड कंदव त इहा तव्हांजी जेका सखा आहे न किताब ॾियण जी इहा सदके में शुमारु थींदी। त अचो त किताब पाण बि पढ़ूं ऐं ॿियनि खे बि असां ॿियनि खे पढ़ण लाइ बि ॾियूं त इहा जेका सखा में इनशा असां पंहिंजो नालो ज़रूरु लिखाईंदासीं। अचो त ही कलाम ॿुधूं था।
आवाज़ ॿुधो से मुंहिंजा लुड़क सवालनि वांगुरु तुंहिंजा टहक जवाबनि वांगुरु। मुदसमन जेकॾहिं तव्हांखे प्रोग्राम